बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन, जीअं त असां आयतुल्लाहुल उज़्मा शेख जाफ़र सुभानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अल अक़ीदतुल इस्लामिया जे 16 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशस्त में असां बयानु कयो हो त सिफ़ात सुबूतिया ज़ातिया, जंहिंमें असां इल्म इलाही, हयात इलाही ऐं कुदरत इलाही जो ज़िक्र कयो। अॼु असां सिफ़ात सुबूतिया फ़ेलिया जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। उन मां पहिरीं सिफ़त आहे सिफ़त सुबूतिया फ़ेलिया। उहा इहा आहे त अल्लाह जी ज़ात मुतकल्लिम आहे। इहो मुतकल्लिम हुजणु अल्लाह जी ज़ात जो इन जो वही में बि क़ुरान में बि ज़िक्र थियल आहे। वकल्लमल्लाहु मूसा तकमीला। अल्लाह मूसा सां ॻाल्हायो, जेको वण जे ज़रिए सां ॻाल्हायो। इहा कलीम हुजणु, कलाम करणु या मुतकल्लिम हुजणु अल्लाह जी ज़ात जी यानी सिफ़त फ़ेली आहे। इन में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। कुझु उलमा चवनि था त अल्लाह जो मुतकल्लिम हुजणु सिफ़ात ज़ातिया में आहे, कुझु चवनि था न सिफ़ात फ़ेलिया में आहे। इन में इख़्तिलाफ़ आहे। अल्लामा साहब फरमाए थो त सिफ़ात इहा जेका अल्लाह जो कलाम करणु मुतकल्लिम हुजणु इहा सिफ़ात फ़ेलिया में आहे। यानी जॾहिं अल्लाह कलाम कंदो त मुतकल्लिम सादिक़ ईंदो। जंहिंजे लाइ कलाम इलाही टिनि तरीक़नि सां वारिद थियो आहे। या त वही इल्हाम जे ज़रिए सां कलाम करे थो अल्लाह, जीअं तमामु अंबिया सां अल्लाह जो कलाम हूंदो आहे। या कलाम मिन वराइल हिजाब हूंदो आहे। या कलाम कंहिं फ़रिश्ते जे ज़रिए खे मोकिले करे ॻाल्हि कयो वेंदो आहे, जंहिंजे ज़रिए सां क़ुरान में इरशाद थिए थो वमा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहियन औ मिन वराए हिजाबिन औ युरसल रसूलन। अल्लाह बशर सां कलाम हिन अंदाज़ सां करे थो, या त वही करे थो, या वराए हिजाब कलाम करे थो, या उन जी तरफ़ को रसूल या को फ़रिश्तो, रसूल यानी फ़रिश्तो मोकिले थो। हाणे इन्हनि टिनी शयुनि में वही या इल्हाम, इहा त ॻाल्हि वाज़िह आहे। वही हज़रत जिब्राइल खणी ईंदो आहे। इल्हाम हिकु शइ नबी खे इल्का थिए थी, पोइ उहा ख़्वाब जे ज़रिए सां इल्का थिए थी, या बेदारी जी हालत में उनखे हिकु पैगाम जी तरफ़ इशारो मिले थो, उहो उनखे इल्हाम चयो थो वञे। ऐं अहिड़े ई फ़ेल जो अगरि वास्तो जिब्राइल हुजे त उनखे वही चयो थो वञे। ऐं या वरी वराए हिजाब कलाम। वराए हिजाब कलाम जी मसलन हज़रत मूसा जे लाइ वण मां आवाज़ ईंदो, इहो जेको कलाम आहे इनखे वराए हिजाब जे ज़ुमरे में अचे थो। या हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुराए करे उते हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कलाम कयो वियो, इनखे बि वराए हिजाब में शुमार कयो वेंदो। टियों नंबर औ युरसल रसूलन, मलक मोकिलियो थो वञे। हाणे अगरि मलक मञा जिब्राइल मोकिलियो वञे त उहा वही हूंदी आहे। जिब्राइल खां अलावा ॿियो को फ़रिश्तो हज़रत मीकाइल, हज़रत इज़राइल या ॿियो को फ़रिश्तो अचे थो त उनखे वही नथो चयो वञे, बल्कि उनखे उहो युरसल रसूल जे ज़ुमरे में अचे थो। जहिड़े नमूने सां हज़रत इब्राहिम खे जेका इमामत जी बशर ॾिनी वई उहा हज़रत इज़राइल खणी आयो, यानी मलकल मौत खणी आयो इमामत जी। इहा न वही में अचे थी, न वराए हिजाब अचे थी, बल्कि इहो वही जे कलाम इलाही जे टे ज़ुमरे में अचे थो। युरसल रसूल जे ज़ुमरे में अचे थी, यानी हिकु मोकिलियल जे ज़रिए सां पैगाम। हाणे हिते क़दीम दौर में यानी अब्बासियन जे दौर में हिकु बहस हली त कलाम इलाही
क़दीम आहे या हादिस आहे। इहा एॾी बहस हली जो उन दौर जो फितनो शुमार थी वियो। हता कि मासूम खां उन वक़्त में पुछा कई वई त मौला तव्हां ॿुधायो। इमाम अलैहिस्सलाम इहो जवाबु ॾिनो त इहो फितनो आहे, इन में न सुवाल करियो न जवाबु ॾियो। ऐं इन जी वज़ाहत में इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जवाबु फ़रमाइनि था त कलाम इलाही छा आहे। इमाम अलैहिस्सलाम फ़रमाइनि था लैसा बिख़ालिक़िन वला मख़लूक़िन। इहो कलाम इलाही न ख़ालिक़ आहे न ही मख़लूक़ आहे, वलाकिन्नहु कलामुल्लाह, सिर्फ़ु अलाह जो कलाम आहे। इन जी थोरी वज़ाहत इहा त ख़ालिक़ न आहे यानी क़दीम जी तरफ़ खां मनफ़ी आहे, मख़लूक़ न आहे यानी इहो बैनुल अमरैन आहे, यानी न ख़ालिक़ आहे न मख़लूक़ आहे, सिर्फ़ु अलाह जो कलाम आहे। इन में जेका बहस थी रही इमाम अलैहिस्सलाम इन जी तरफ़ इशारो कराए रहिया आहिनि त इहा बहस फ़ुज़ूल आहे ऐं इन बहस खां इज्तनाब कयो वञे। इंशाअल्लाह असां अॻे नशिस्त में वधीक सिफ़ात सुबूती फ़ेलिया खे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।